नवाकिल में अपडेट शेयर कंदासीं। JUI ज़िले सखर के अमीर आम चूंडनि में सैयद खुर्शीद शाह सां सख्त मुक़ाबिलो कंदड़ मौलाना मोहम्मद साल एंडड़ पनवाकिल में एक ईद मिलन तकरीब के खिताब दौरान आदिलपुर के जाम भाइरनि सेनेटर जाम सैफुल्ला धारेजो पारां प्रेस कॉन्फ्रेंस में पनवाकिल के कुछ माण्हुनि खे अमन अमान ख़राब करण वारी तनक़ीद जी मोट में मौलाना मोहम्मद साल एंडड़ सख्त लहजे में चयो त तव्हांजो पनवाकिल जूना शनाख्ती कार्ड आहे, नई डोमिसाइल आहे। तव्हां पनवाकिल मां सदाईं ख़ैरात में MLA ऐं MPA थिया आहियो। पनवाकिल थी पनवाकिल 2024 में पनवाकिल जे अवाम जेको तुझे खिलाफ फैसलो दिनो आ अज ताई तुझे अंदर में खौफ नथो वने ऐ तू अज पनवाकिल में वेही करे पनवाकिल वासिन ते रोब वेहण चाहे तो दाबो करण चाहे तो असा तुझे दावे के जूते जी नोक ते ठुकरायो था, तुझे दावे पे लख लानत मोकिलियो था इंशाअल्लाह ताला। इते खबर है जेके तव्हां पुलिस ऑफिसर रखिया उन्हनि माण्हुनि जे घरनि में घिरी करे चोरियूं करायूं, दाड़ा हया, अगवाऊं कयूं ऐं जॾहिं हुते पुलिस ऑफिसर उनजी ट्रांसफर करनि पिया त भॼी तुंहिंजे आदलपुर वारे बंगले ते अचनि पिया, वापसि तूं उन्हनि खे पनवाकिल में मुसलत करे पियो। ही त पनवाकिल जा हज़ारे माण्हू थी पिया ऐं पनवाकिल जो शोर जागी पियो जे तुंहिंजे थाणनि ते वेठल धाड़ेलनि मां पनवाकिल जे अवाम आज़ादी वरिती, वरना तूं त पनवाकिल जे सॼे अवाम खां